प्रियालो में सीपको पारां बिना जवाज़ लोड शेडिंग खिलाफ सीपको ऑफिस आडो एहतजाजी मुज़ाहिरो। शहरियुनि जे एहतजाजी इतला ते एसडीओ ऐं सीपको अमलो ऑफिस छॾे फरार। सीपको सब डिवीज़न प्रियालो पारां गुज़िरियल केतिरनि ई ॾींहनि खां प्रियालो में बिना जवाज़ हथरादू लोड शेडिंग करण खिलाफ सिविल सोसाइटी ऐं शहरियुनि अंजुमन ताजरान पारां प्रियालो में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते शहरियुनि रहमतुल्लाह शेख, एडवोकेट सईद अहमद भट्ट ऐं ॿियनि सीपको ऑफिस आडो एहतजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त प्रियालो में गुज़िरियल केतिरनि ई ॾींहनि खां बिना जवाज़ ऐं अण एलानियल लोड शेडिंग कई पई वञे, जंहिंमें 24 कलाकनि में सिर्फ़ 1 खां 2 कलाक बिजली मुश्किलनि सां ॾिनी पई वञे। बिना जवाज़ लोड शेडिंग सबबि शहरियुनि जो कारोबार मुकमल तौर ते ठप थी वियो आहे ऐं बिजली बंदि हुअण सबबि घरनि तोड़े मस्जिदुनि में पाणीअ जो बहिरान पैदा थियण सबबि माण्हू सख़्तु परेशान आहिनि। हिननि वधीक चयो त प्रियालो शहर जे बिलनि जी पेमेंट 100 सैकड़ो थियण जे बावजूदि एसडीओ प्रियालो ऐं बिना जवाज़ बिजली बंदि करे शहरियुनि सां ज़ुल्म करे रहियो आहे ऐं बिजली बंदि थियण सां ॾिहाड़ीअ ते कमु कंदड़ पोरिहत पिणु बेरोज़गार थी वञण सबबि संदनि घर भाती बुखूं काटण ते मजबूर आहिनि। मुज़ाहिरीन आला अख़्तरनि खां मुतालबो कयो त हथरादू लोड शेडिंग कंदड़ सीपको अमले ख़िलाफ़ कार्रवाई करे परेशानी ख़त्म कई वञे। ॿिए तरफ़ शहरियुनि जो एहतजाज जी इतला ते एसडीओ प्रियालो ऐं सीपको अमले ऑफिस मां खिसकी विया।